न संभाले तो हमें कौन संभाले, तू न संभाले तो हमें कौन संभाले, तू न संभाले तो हमें कौन संभाले। श्याम सुंदर मदन मोहन बांसुरी वाले, तू न संभाले तो हमें कौन संभाले। श्याम सुंदर मदन मोहन बांसुरी वाले, तू न संभाले तो हमें कौन संभाले। श्याम सुंदर मदन मोहन बांसुरी वाले, तू न संभाले तो हमें कौन संभाले। श्याम सुंदर मदन मोहन बांसुरी वाले, तू न संभाले तो हमें कौन संभाले। सांवरे घन श्याम तेरा यही प्यार है, सांवरे घन श्याम तेरा यही प्यार है। जानता हूँ तू ही मेरा खेवनहार है, जानता हूँ तू ही मेरा खेवनहार है। मिट्टी की ये काया प्रभु तेरे हवाले, तू न संभाले तो हमें कौन संभाले। श्याम सुंदर मदन मोहन बांसुरी वाले, तू न संभाले तो हमें कौन संभाले। श्याम सुंदर मदन मोहन बांसुरी वाले, तू न संभाले तो हमें कौन संभाले। श्याम सुंदर मदन मोहन बांसुरी वाले, तू न संभाले तो हमें कौन संभाले। तेरे सिवा कौन मेरा कृष्ण कन्हाई, तेरे सिवा कौन मेरा कृष्ण कन्हाई। तेरे द्वार आया मेरा तू ही सहाय, तेरे द्वार आया मेरा तू ही सहाय। शरण तेरी आया प्रभु लाज बचा ले, तू न संभाले तो हमें कौन संभाले। श्याम सुंदर मदन मोहन बांसुरी वाले, तू न संभाले तो हमें कौन संभाले। तू न संभाले तो हमें कौन संभाले, तू न संभाले तो हमें कौन संभाले। तू न संभाले तो हमें कौन संभाले, तू न संभाले तो हमें कौन संभाले। तू न संभाले तो हमें कौन संभाले। तू न संभाले तो हमें कौन संभाले। श्याम सुंदर मदन मोहन बांसुरी वाले, तू न संभाले तो हमें कौन संभाले। श्याम सुंदर मदन मोहन बांसुरी वाले, तू न संभाले तो हमें कौन संभाले। 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 बोल राधावर कृष्ण चंद्र की जय। वासुदेव वासुदेव वासुदेव। ओम 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 श्री राधा श्री राधा श्री राधा। वंदो वाणी विनायक को वृंदा विपिन बांके बिहारी लाल की जय। सर्वश्री गणेश गीता गंगा गौ गायत्री गुरुदेव ग्यारस गोविंद सर्व संत भक्त महात्माओं पवित्र स्थानों सर्व तीर्थों माता पिता गुरुजन सरस्वती माता तुलसी माता वसुंधरा माता जगदम्बे माता गौरी शंकर भगवान श्री सीताराम हनुमान साईनाथ महाराज भक्त और भगवान की जय।
ओम सर्वश्री सतगुरु जी, सनकादि जी, नारद जी, दालवे जी, भगवान श्री चंद्र महाराज, सतगुरु नानक देव भगवान, बाबा श्री चंद्र साहब जी, बाबा साधु राम साहिब, बाबा धनुराम साहिब, बाबा राम प्रसाद साहिब, बाबा हरिशरण राम साहिब, बाबा नारायण दास साहिब, बाबा आनंदराम साहिब, बाबा भगत राम साहिब की जय। नमः पार्वती पतये हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव। आयो लाल सबई चौ झूले लाल। ओम श्री राधा श्री राधिका कृष्ण वल्लभा कृष्ण संयता वृंदावनेश्वरी कृष्ण प्रिया मदन मोहनी। ओम कृष्णाय वासुदेवाय हरि परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः। ओम नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुख शमनस्य तम नमामि हरिं परम। हरि ओम। हरि ओम। सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज। अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। भक्त भक्ति भगवंत गुरु चतुर्नाम वपुएक। इनके पद वंदन किए नाशे विघ्न अनेक। वंशी विभूषित करा नवनीरदाभा। पीताम्बरा दरुण बिंब फलाधरोष्ठा। पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। हरि ओम। हरि ओम। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम। अनंत बलवंत बुद्धिवंत ज्ञानवंत हृदय भगवंत श्री हनुमंत लाल की जय। श्री जगदम्बे मैया की की जय। नवरात्रि भी लगी हुई आशा है ना। अंबे माता जी नवरात्रि ऐं अमर उॾीरा लाल असांजा वरुण भगवान जा अवतार उन्हनि जे बि पावन महोत्सव चेटी चंड जी तव्हांखे कोटि कोटि अरब अरब खरब खरब पद्म शंख वाधायूं। सुभाणे सतना जा संत परम पूज्य साईं पुरुषोत्तम लाल जन चकरभाटा में अची रहिया आहिनि ऐं मूर्ति स्थापना दिवस जेको मनाईंदा आहिनि उहो मनायो वेंदो ऐं चकाचक भंडारो वग़ैरह बि कयो वेंदो आहे। भोजन प्रसादी प्रभुअ जो उहो भंडारो बि हलायो वेंदो। 10 बजे खां 9 खां सुखमनी हलंदी आहे, 8-9 खां 10 खां 12 साईं जन सत्संग कीर्तन कंदा सतना वारा। ठीकु आहे। 12 खां 1 वरी असांखे बि मौक़ो था ॾियनि त असां बि हिकिड़ो जोड़ो भॼन जो ॻाए ईंदासीं हा न। 2 अखर असां बि चई ईंदासीं सत्संग जा त तव्हांखे अॻुवाट ॿुधाए था छॾियूं। वरी तव्हांजे दिलि में इहा ॻाल्हि रहिजी न वञे त असांखे त पतो ई न पियो। असां त मोबाइल हलाईंदा ई न आहियूं हा न। निरंकारी सभु थोरी न हलाईंदा आहिनि। तंहिंजे करे तव्हांखे असां अॻुवाट ॿुधाए था छॾियूं। सुभाणे आर्तवार आहे न। ऐं सुभाणे पहिरियों त सुखमनी साहिबु थींदव असां वटि 6:30 बजे हा न। त थोरो महिरबानी करे सुबुह जो जल्दी उथिजो। इन करे राति जो जल्दी सुम्हिजो
ठीकु आहे। अल्लाह राम खे चइजो सुबुह जो 6:30 बजे तव्हांखे उथारे छॾनि, 6 बजे, ताकि पहुची सघो। हरे राम हरे राम हरे कृष्ण हरे कृष्ण हे हरे श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। सब नथा चओ छा? सब चओ था पिया। हरे राम हे हरे जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी श्री नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। 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 बोल श्री वृंदावन बिहारी बिहारी लाल की जय। सर्वधर्मान् परित्यज्य सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज। मामेकं शरणं व्रज। अहं त्वा सर्वपापेभ्यो अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। मोक्षयिष्यामि मा शुचः। अचो सतगुरन जी मिठड़ी प्यारी साध संगत जी तहां श्रवण करे रहा हो श्रीमद भगवत गीता यानी भगवान श्री कृष्ण जेको अर्जुन महाराज के अमृत ॾिनो आहे भक्ति ज्ञान रूपी उन जो नालो आहे भगवत गीता। ऐं श्रीमद भागवत यानी भगवान जेके पाण लीलाऊं कयूं हा न उन में भगवान जी लीलाऊं आहिनि ऐं हिन में भगवान जी वाणी आहे। गीता में ज्ञान आहे, भागवत में पूरी भक्ति कथाऊं ज्ञान सब कुछ आहे। गीता में भगवान श्री कृष्ण जी वाणी आहे। बाकी सब शास्त्रन में संतन महात्माउन पुराणन में पंहिंजी पंहिंजी वाणी ॿुधाई आहे पर गीता में परमात्मा पंहिंजी वाणी ॿुधाई आहे। तव्हां श्रवण करे रहिया हो ॿियों अध्याय ऐं श्लोक अच्छा 61 63 हा ठीकु आहे। हा माही त आई कोन्हे अॼु त अॼु केरु ॿुधाईंदो आहे की कथा किथे पहुती आहे कंहिंखे यादि आहे?
कंहिंखे यादि आहे त उहो पंहिंजो हस्त ऊर्ध्व करे यानी हथ मथे करे तूं ई ॿुधाए छॾ भला। जी जी बिल्कुलु ठीकु। बुद्धि नाश थी वञे त हे पंहिंजी हालत खां किरी पवंदो आहे। ॾाढो सुंदर ॿुधायो आहे गुड़िया बि, तंहिंजे करे तव्हांजो करतल ध्वनि सां अभिनंदन थियणु खपे। हा, ॿ श्लोक ॿुधाए छॾी, ख़बर पियो तव्हांखे, 63 खां बि ॿुधाए छॾी, हा न, बढ़िया। हरे राम। तव्हां सम्झंदा आहियो बसि इहो उथ वेह कंदी आहे, शालूं खणी ईंदी आहे, गीता खणी ईंदी आहे, कमकार कंदी आहे, हिनखे थोरी आहे, हिनखे यादि त हूंदो कोन, हा न, तव्हां ईअं सोचींदा आहियो न, हिनखे बि यादि अथव सभु। 2 श्लोक हिकु साथ ॿुधाए छॾी, हा न। ईअं यादि रखो भाई, किथे पहुती कथा, कम से कम थोरो जेको ॿुधूं था उहो अगरि असां यादि कयूं त हुनखे चइबो आहे मनन। घर में वञी मन सां वीचारियो, हा छा ॿुधोसीं, अरे अॼु केॾी बढ़िया ॻाल्हि हुई, अरे हीअ ॻाल्हि भॻवान था चवनि, वाह हे त ॾाढो बढ़िया थियो। इन तरह सां मन सां वीचार करण जो नालो उहो मनन थींदो आहे। जेको ॿुधी वरितो पहिरियों थियो श्रवण, वरी घर में सोचियो वीचारियो उनखे त उहो थियो मनन। वरी केॾी महिल यादि ईंदो आहे, भॻवानु चए थो भाई गुस्सो करण सां बुद्धीअ जो बल्ब फ्यूज़ थी वेंदो। हा, भॻवानु चवनि था गुस्सो करण सां बुद्धि नाश थी वेंदी, माण्हू किरी पवंदो, इन करे गुस्सो कैंसल, गुस्सो न करिणो आहे। त इहो थी वेंदो निधि ध्यासन, यानी अमल थी वियो। चओ हरे राम। हरे राम। हा न, इहो अमल थी वियो। इहे 3 शयूं मुख्य थींदियूं आहिनि साधन में, श्रवण, मनन, निधि ध्यासन। पहिरियों थींदो आहे श्रवण, जेको तव्हां सभु करे रहिया आहियो, हा न। कंहिंजो ध्यानु न हुजे त पोइ वरी उहो श्रवण जो फल हली वेंदो आहे। असां चऊं था वेठा आहियूं, तव्हांजो ध्यानु हेॾे होॾे हली वियो, त कन हूंदे बि कननि जे अंदरि ॻाल्हि वई, पर उनखे दिमाग़ में पढ़ियो कोन, त उहा ॻाल्हि यादि ई न ईंदी, ॿुधी सही कोन ध्यान सां। ध्यानु न ॾियण सां श्रवण जो महत्व हली वेंदो आहे। इन करे बार बार चवंदा आहियूं कि ध्यानु ॾियो। हा, मतां ध्यानु ॿिए तरफ़ हुजेव त ॿुधी करे बि न ॿुधी सघंदासीं, हा न, ॿुधी करे बि अनसुनो थी वेंदो, छो जो ध्यानु न हो। हरे राम। हलो हिकु बार मां बि वरी तव्हांखे चवां त विषयनि खे, विकारनि खे जेको यादि कंदो आहे उन माण्हूअ जी उन्हनि में दिलचस्पी थी वेंदी आहे, उनखे चइबो आहे आसक्ति। आसक्तिअ सां वरी उनजी इच्छाऊं पैदा थींदियूं। हा, मां हे सुख वठां, ज़बान जो सुख वठां, अखियुनि जो वठां, वरी उन में कोई रोक टोक करे कामना में, हे चुपचाप है, कोई ज़रूरत कोन्हे, उन माण्हू ते बि गुस्सो अची वेंदो आहे। हे वॾो थियो आहे मूंखे रोकण वारो, हा, मां आज़ादु न आहियां, पंहिंजे मन जो कमु कयां। कहिड़ा माण्हू आहिनि पुराणे ज़माने जा, असांखे रोकनि था पिया। चओ हरे राम। अची वियो गुस्सो, गुस्से में वरी मूड़ भाव अची वेंदो आहे। मूड़ भाव यानी अज्ञान अची वेंदो आहे, मोह अची वेंदो आहे। पोइ वरी असां भुलिजी वेंदा आहियूं कि भॻवान खे पाइणो आहे, हे मनुष्य जीवन सफल करिणो आहे, त ज्ञान जो नाश थी वेंदो आहे, यानी बुद्धि असांजी ख़राब थी वेंदी आहे। वरी बुद्धीअ जो नाश थियण सां असां पंहिंजे हिनमहिल जंहिं स्तर ते पहुता आहियूं हेठि किरी पवंदा आहियूं। चओ हरे राम। हरे राम। हा न, जीअं कोई पहुतो हुजे 10th में, वरी 9th में किरी पए, हेठि किरी पए। 10th में रहे त बराबरि आहे, पर हेठि किरी पए 9th में। तीअं माण्हू पंहिंजे ई स्थितीअ खां 10th खां 11th न वेंदो, 10th बि न हूंदो, 9th में अची वेंदो, हेठि किरी पवंदो। हरे राम। हाणे असां पढ़ंदासीं 64 नंबर। भगवान चवनि था पिया, पर जंहिं पंहिंजे मन खे काबूअ में कयो आहे, अंतःकरण खे। अंतःकरण कंहिंखे चइबो आहे? मन, चित्त, बुद्धि, अंदरो हिरदो, ये ॻाल्हियूं मिलाए करे सभिनि खे चइबो आहे अंतःकरण। अंदरां औजार, करण यानी औजार। ये पाना 35 थींदा आहिनि न, हा न,
त अहिड़ी तरह सां इहे अंदरां औजार आहिनि। सब्जीअ जा कहिड़ा औजार थींदा आहिनि? चाकू छुरी थींदा आहिनि न। अॼुकल्ह त नवां नवां था अचनि पिया, हा न। भई नंढा नंढा टुकड़ा करणा आहिनि त हिकिड़ो ईअं हिकु केरु वेठो आलूअ खे कटे हिकिड़ो खांचो ईंदो आहे, हुनखे रखूं ठका कयोसि त एतिरा नंढा टुकड़ा हिकु बटाले जा थी वेंदा, हा न। इन्हनि सभिनि खे चइबो आहे करण। छा चइबो आहे? हा, 10 नंढा नंढा आइटम खणी हिकु हिकु चाकूअ सां केरु टुकड़ा करे नंढा मिक्सीअ में विझोसि, ग्राइंड थी वेंदा तुरंत, हा न। बढ़िया। ईअं घुमंदा झर सां आवाज़ ईंदी ऐं हिकदमि पाणीअ वांगुरु थी वेंदा। इहे सभु जीअं ॿाहिरियां औजार आहिनि, तीअं असांजे शरीर जे अंदरि जेके औजार आहिनि उहा हिकिड़ो मन, हिकिड़ो छा आहे, ॿियो चओ चित्त, टियों बुद्धि, चौथों अहंकार। हा, इहे अंदरां औजार अथव। इनखे चइबो आहे अंतःकरण। इहा गीता जे वैदिक भाषा में शब्द बार बार ईंदा आहिनि, इन करे इनखे सम्झी वठो त पोइ वरी तव्हांखे यादि रहंदो। चओ हरे राम। हरे राम। जंहिं पंहिंजे वस में अंतःकरण कयो आहे, अहिड़ो गुरमुख माण्हू पंहिंजे वश कयल राग द्वेष खां रहित इंद्रियनि जे द्वारा विषयनि में घुमंदो घुमंदो बि पंहिंजे हृदय जी प्रसन्नता खे प्राप्त थींदो आहे। भॻवान चवनि था जंहिं पंहिंजो पाण खे पंहिंजे काबूअ में रखियो आहे, काबूअ में, कंट्रोल में, पंहिंजो पाण जे मथां जंहिं नियंत्रण रखियो आहे। ॾिसंदा आहियो जेके चरवाहा बकरियूं चारींदा आहिनि, बकरीअ खे डंडो ॾेखारींदा आहिनि, वीचारी चुपचाप हलंदी आहे भव जे करे, न हेॾे वेंदी आहे न होॾे, चुपचाप उन पंहिंजे गढ़ में बकरियुनि सां गॾु हलंदी रहंदी आहे। वॾा वॾा बैल गायूं वीचारियूं उन्हनि खे पंहिंजे नियंत्रण में हलाईंदा आहिनि ग्वाला। हीअं डंडो हिन तरफ़ कंदा आहिनि, गऊ माता सम्झी वेंदी, बकरी सम्झी वेंदी, भैंस सम्झी वेंदी, भई हिन तरफ़ न वञिणो आहे, असांखे हिन तरफ़ वञिणो आहे। हाँ, बैलगाॾी हलाईंदा आहिनि, बैलनि खे नियंत्रण में रखंदा आहिनि। घोड़ा हलाइण वारा घोड़नि खे नियंत्रण में रखंदा आहिनि। इहे मन बि त उहो ई आहे असांजो। घोड़े सां हिन जी तुलना कई वई आहे। पहिरियों ॾाढो चंचल हूंदो आहे, पर हिनखे चाबुक हणी करे चङी तरह पंहिंजे वश में कयो वेंदो आहे। पोइ त इन ते वेही करे सवारी कयो, मन को मार करो असवारी, बाबा श्रीचंद साहिब जन था चवनि। त जंहिं पंहिंजे मन चित बुद्धीअ खे अंतःकरण खे काबूअ में कयो, बसि पोइ दुखी छो थींदो? छो जो दुख इन्हनि में ई त थींदो आहे, मन में, चित में, बुद्धीअ में, कंहिंमें थींदो आहे? चोट त शरीर खे लॻंदी आहे, उहा ॻाल्हि नथी हले हिते, दुख जी ॻाल्हि थी हले। जेकी चोट लॻंदी आहे, माण्हूअ खे कोई चमाट हणे, किरी पए, डंडो लॻे, उनखे चइबो आहे दर्द, ठीकु आहे। पर हे जेको मन जो दुख आहे, मानसिक दुख, इहे किथे थींदा आहिनि? छा हथ खे थींदा आहिनि? छा हड्डीअ में थींदा आहिनि? हा, बुद्धीअ खे थींदा आहिनि, मन खे थींदा आहिनि, चित्त खे थींदा आहिनि। इहे त अंदरां औजार आहिनि। इहे अगरि तव्हांजे वस में थी विया असांजे, पोइ दुखी छो थींदासीं? आनंद सां, बढ़िया सां पोइ घुमंदा रहंदासीं पंहिंजे मौज में। कोई कुझु बि चए, अपमान करे, असांखे दुखी न थियणो आहे। कोई घटि वधि ॻाल्हाए, असांजो मतिलबु ई न आहे, तुंहिंजे ॻाल्हाइण सां छा थी वेंदो? चओ हरे राम। हरे राम। कोई चए असांखे देवता, त देवता थी वेंदासीं? न थींदासीं न। ख़बर आहे न त कोई अगरि गधो चए त गधो बि थोरी थींदासीं। जॾहिं असां उहे ई आहियूं जेके आहियूं, त पोइ ॿिए जे चवण ते असां छाजे करे विखांद कयूं, छाजे करे उन सां झगड़ा कयूं? मूर्ख त उहो आहे जेको चए थो पाण वञी ॼाणे। चओ हरे राम। हरे राम। हरे कृष्ण। हरे कृष्ण। हे हरे। हे हरे। हजार माण्हुनि चयो हूंदो तूं ॾाढो बढ़िया थो लॻे, हा अॼु बढ़िया कपिड़ा बढ़िया अथई, तूं ॾाढो सुंदर आहे, हीअं। हिकु बार कोई चई छॾे त तूं त कोई हा नालायक आहे, तूं त गधो आहे, उन माण्हूअ जी ॻाल्हि जीवन भर यादि रहिजी वेंदी आहे। हज़ारनि तारीफ़ कई त यादि कोन्हे, पर हिकु माण्हूअ कंहिं चई छॾियो, कुतो चई छॾियो, अरे हिन मूंखे कुतो चयो, जीवन भर न भुलजंदो माण्हू। इहो छा आहे? अंदरां औजार ख़राब इन सां जा। तॾहिं त उहा ॻाल्हि दिलि ते वेही थी रहे न। तॾहिं त चवंदा आहियूं न, हिन मूंखे 6 माण्हुनि जे साम्हूं ईअं चई छॾियईं, हिन जी मां शक्ल न ॾिसांसि, उहा चोट हिन मुंहिंजे दिलि ते लॻी आहे, मां 7 जन्म न विसारींदसि। हा, केॾी बि बढ़िया हुजे, केॾो बि सुठो हुजे, कुझु बि हुजे,
चओ हरे राम। हरे राम। त असांखे अंदर सफ़ाई करणी आहे। चओ हरे राम। हरे राम। तॾहिं त बाबा जन ॻाईंदा आहिनि, तूं कढजा मन मां मंदाई ऐं मन में रखजा सफ़ाई। तूं कढ जा मन मां मंदाई ऐं रख जा मन में सफ़ाई। सीने में रखजा सफ़ाई तोसां सतगुर थींदो सहाई। सीने में रख जा सफ़ाई तोसां सतगुरु थींदो सहाई। तूं कढजा मन मां मंदाई ऐं रखजा सदाई सफ़ाई। तूं कढ जा मन मां मंदाई ऐं रख जा सदाई सफ़ाई। सीने में रखजा सफ़ाई तोसां सतगुर थींदो सहाई। ओ प्यारा की न की घबराए मुर्शिद वेठो आ पाण भरी दो भंडार वाहिगुरु वेठो आ। परवाह सतगुरु वेठो आ पाण भरींदो भंडार वाहिगुरु वेठो आ। आहा छो कया मां छो कया जी छो कया पर वाह सतगुर वेठो आ पाण भरींदो भंडार कृष्ण वेठो आ। छो कया परवाह सतगुरु वेठो आ पाण भरींदो भंडार वाहिगुरु वेठो आ। हाँ सफ़ाई जो अर्थ इहो न आहे कि साबुण लॻाईंदो कर बढ़िया ज़ोरदार। हा हा मिटी चढ़ी वई अथई सीने में रखजांइ सफ़ाई। हा सुठो साबुण वटि कथा में इहो ॿुधी आयासीं साबुण बढ़िया हुजणु खपे। ब्रश रखो घर में सफ़ाई चङी तरह कजे। अरे उहो त ठीकु आहे तन जी त माण्हू पाण ई कंदा आहिनि बिना चवण जे हा न। न कंदो त चारि माण्हू ॿुधाए छॾींदो छो भला। हा सनानु विनानु करे आयो की न। हा छो न करे आवां ईअं भूख थो लॻे वार वार बिगड़ियल पिया अथई। असां सां त ईअं ॻाल्हाए वेंदो। चओ हरे राम। हरे राम। हा न न्याणियुनि सां माण्हू आदर सां ॻाल्हाईंदा आहिनि। छोकिरनि जो आदर किथे थियो आहे वीचारनि जो हा न। जेके बि प्रयोग कया वेंदा आहिनि अपशब्दनि जा त पहिरियों छोकिरनि ते कया वेंदा आहिनि। हा थुकूं लानतियूं जेके लॻंदियूं त उहे उन्हनि ते ई लॻंदियूं। चओ हरे राम। हरे राम। हे हरि। हे हरि। त भाई ॿाहिरियों सनानु त असां रोज़ कंदा आहियूं पर हे सतगुरु अंदरे सनान जी ॻाल्हि था कनि। मन में रखजां सफ़ाई। हा अंदर बि सफ़ाई ज़रूरी आहे। अंतःकरण जी प्रसन्नता मिली वञे न त पोइ हिन जी सभिनी दुखनि जो अभाव थी वेंदो आहे। सभु दुख दूर थी वेंदा आहिनि। अगरि अंतःकरण जी प्रसन्नता यानी अगरि असांजो मन प्रसन्न आहे असांजो चित्त प्रसन्न आहे असांजी बुद्धि स्वस्थ आहे असांजो भीतर हृदय प्रसन्न आहे। आहा पोइ बसि माण्हू चवंदा आहिनि छा आहे भला बसि त ॾाढो बढ़िया। हा ख़ुशि थो नज़र अचे ईअं थो लॻे लॉटरी लॻी अथई तुंहिंजी भीतर जी प्रसन्नता। त पोइ वरी दुख गायब थी वेंदा आहिनि। ऐं प्रसन्न चित रहण वारे कर्मयोगी जी बुद्धि भगवान चवनि था जल्दी सभु तरफ़ खां हटी करे परमात्मा में चङी तरह काबू थी वेंदी आहे। कंहिंजी बुद्धि कर्मयोगीअ जी जेको मन में मलाल नथो रखे बसि कंहिंजो बुरो नथो मञे। छो हरे राम। हरे राम। उन जी बुद्धि ॾाढो जल्दी भगवान में स्थिर थी वेंदी आहे। प्रसादे सर्व दुखानां हानि रस्योपजायते। चेतसो ह्याशु बुद्धि पर्यवतिष्ठते। इन तरह सां उन जी बुद्धि भगवान में लॻी करे चङी तरह काबू थी वेंदी आहे। भगवान चवनि था जंहिंजो मन जीतियल कोन्हे जंहिंजी इंद्रियूं जीतियल कोन्हनि
अहिड़े माण्हूअ में पके इरादे जी कमी हूंदी आहे। ध्यानु ॾिजो, निश्चयात्मिका बुद्धि उन जी न हूंदी आहे कंहिंजी जंहिं मन ऐं इंद्रियनि खे न जीतियो आहे, उहो पको निर्णय न खणी सघंदो आहे। हाणे तव्हां चवंदव इहो कीअं, त हाणे ध्यानु ॾेई सम्झो भाई, जंहिं पंहिंजे इंद्रियनि खे न जीतियो आहे, इंद्रियूं कहिड़ियूं थींदियूं आहिनि? अखियूं, कन, नक, त्वचा, ज़बान, इहे सभु इंद्रियूं, हथ, पेर, मथो, इहे सभु इंद्रियूं। जंहिं शरीर खे न जीतियो आहे ऐं जंहिं मन खे न जीतियो आहे, उहो केॾा बि इरादा करे कुझु बि थी वञे, सुभाणे मां अमृत वेले उथंदुमि 4 बजे, पोइ पतो पियो घंटी वॼी, वीचारो मोबाइल रोई रोई सुम्ही पियो। उन में 4 बार माण्हू लॻाईंदा आहिनि ऐं सुबुह जो ईअं गुस्से में बंदि कंदा आहिनि उनखे, ॼण कोई दुश्मन वेही करे कटारूं थो हणे उन ते। राति जो सेट कंदा, कुझु बि थिए, मां हाणे सुबुह जो उथंदसि, अमृत वेलो कंदसि, मां भॻवान जो भॼन, मां गीता पढ़ंदसि घर में, सुबुह जो उथी करे मां व्यायाम कंदुमि, मां संगीत जो अभ्यास कंदुमि। हा, सेट करे हिनखे, हा 3:59 बसि 1 मिंट पहिरियों ई उथी वञा मां, बढ़िया 4 बजे उथी वेंदुमि। ऐं वीचारो मोबाइल गीत ॻाइणु शुरू कंदो, हिकु बार उनखे बंदि, वरी छा चइबो आहे, स्नूज थींदो आहे, स्नूज, वरी ॿियों बार 10 मिंटे खां वरी उहो हुको ॾींदो त भाई ॿियों बार थो चवाए, 3 बार, ईअं उनखे बंदि कंदो, ॼण अहिड़ो कोई पापी अपराधी माण्हू आयो आहे, साम्हूं अची बंदूक खणी बीठो अथसि, अञा वस नथो हलेसि मोबाइल आहे, न त खणी फिटो करे छॾियसि। उहो ई माण्हू आहे जेको राति जो चए पोइ सुबुह जो उथंदो, छाजे करे? छो जो मन ऐं इंद्रियूं वस में कोन्हनि। हीअ त नंढी सी ॻाल्हि आहे, जॾहिं एतिरी सी ॻाल्हि में असांजी इहा हालत आहे, त पोइ ॿुधायो भॻवान खे पाइणु इहो केॾो वॾो फ़ैसिलो आहे, इहो केॾो वॾो निश्चय आहे। काॾों कंदो उहो? सभिनि खां वॾो निश्चय इहो ई आहे कि हिन ई जन्म में भॻवान खे पाइणो आहे। हाणे इहो पको इरादो केरु कंदो? जंहिं पंहिंजे इंद्रियनि खे वस में कयो आहे, जंहिं पंहिंजे मन खे वस में कयो आहे, उहो ई त इहो कमु कंदो न भाई। ऐं जंहिंजी इंद्रियूं ऐं मन ई पंहिंजे वस में कोन्हे, त उहो चवंदो छा आहे भैया, आलसी माण्हूअ जी कहिड़ी ॻाल्हि आहे, आलसीअ जे लाइ उहो ई ॾींहुं उहो ई राति। हा, आलसीअ खे वीचारे खे तूरियूं खारायो या पटाटा रोई धोई खाई छॾींदो, चवंदो केरु कंहिंखां थो पुॼे, वरी ॿियो कुझु ठाहियां, हटाए जेको पियो आहे उहो ई थो खावां। चओ हरे राम। हरे राम। आलसी माण्हू जे चोर चोरी बि करे वञे, चवंदो केरु पोयो डुकेसि, वरी अलाए मिले अलाए, ज़रूरी थोरी आहे चोर मिलंदो, भॼी वञे मथां, वरी उथां डुक पायां, वरी सट वट उभरी वञे, तंहिंजे करे छॾेसि भैया, हिते ई वेठो आहियां मां। चओ हरे राम। हरे राम। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। त यादि रखो, जंहिं पंहिंजे मन ऐं इंद्रियनि ते जीत न कई आहे, उन में पको इरादो, निश्चय करण वारी बुद्धि न थींदी आहे, पको निर्णय खणण वारी बुद्धि न थींदी आहे उन जी। ऐं उन ग़लति माण्हूअ जे अंतःकरण में भावना बि न थींदी आहे। काॾों प्रेम अचे, भक्ति काॾों अचे। भावना यानी भक्ति, श्रद्धा, विश्वास, इहे गुण न ईंदा आहिनि। त अहिड़े भावनाहीन माण्हूअ खे शांती बि कोन मिलंदी आहे, ऐं शांती न मिलंदी त पोइ बिना शांतीअ जे सुख काॾों मिलंदो? ॿुधायो, सुख बि उन खे मिलंदो आहे जंहिंखे शांती हुजे। चओ हरे राम। हरे राम। जंहिंजे मन में ई शांती कोन्हे, पोइ ॿुधायो उनखे सुख मिलंदो? चओ हरे कृष्ण। हे हरे श्री कृष्ण गोविंद। हलो भाई, 66 नंबर श्लोक थी चुका अथव, 66। श्री राम जय राम जय जय राम। 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 ते लॻे थो के खयों आहे तो सुरनि मों, ईअं खणी कपिड़े सां ई खयों अथई, अलाए छा, ते लॻे थो फाटी पियो आहे न। हिन जो नयो वर्जन तयारु कयो वेंदो हा न। ऐं श्वेत वस्त्र न लॻाए करे चइजोनि त कोई रंगीन वस्त्र ॾींदा, उन हिन में छा मैलो घटि थींदो हा न। श्वेत वस्त्र में वरी ॾाढो जल्दी मेरो थो थी वञे। हा, रंगीन वस्त्र हुजे।
श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव गोपाल दामोदर दीन दयाल दयाल दुख भंजन पूरन कृपाल श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। हलो भाई एक भजन असांजे सीधीअ मूं ज्ञानू भैया जी फरमाइश वो तव्हांखे ॿुधायूं था, ठीकु आहे। तंहिं भजन जो नालो आहे गोपाल तेरी शरण आई, नंदलाल तेरी शरण आई। गोपाल तेरी शरण आई, नंदलाल तेरी शरण आई। गोपाल तेरी शरण आई, नंदलाल तेरी शरण आई। जप तप साधन में ना जानो, तप साधन में ना जानो। एक तेरी आस कन्हाई, गोपाल तेरी शरण आई, नंदलाल तेरी शरण आई। गोपाल तेरी शरण आई, नंदलाल तेरी शरण आई। करता रहा मैं तुमसे शिकायत, शुक्र ना मैंने किया है। करता रहा मैं तुमसे शिकायत, शुक्र ना मैंने किया है। तेरी कृपा को समझ न पाया, तेरी कृपा को समझ न पाया। दुख भी तेरी दया है, गोपाल तेरी शरण आई, नंदलाल तेरी शरण आई। गोपाल तेरी शरण आई, नंदलाल तेरी शरण आई। छोड़ भजन तेरा सांवरे प्रीतम, माया लागी प्यारी। छोड़ भजन तेरा सांवरे प्रीतम, माया लागी प्यारी। लोभ किया पर सुख ना पाया, लोभ किया पर सुख ना पाया। तृष्णा कभी न हारी, गोपाल तेरी शरण आई, नंदलाल तेरी शरण आई। गोपाल तेरी शरण आई, नंदलाल तेरी शरण आई। गोपाल तेरी शरण आई, नंदलाल तेरी शरण आई। गोपाल तेरी शरण आई, नंदलाल तेरी शरण आई।
ले लो कन्हैया इस जीवन की सारी खुशियाँ मेरी। ले लो कन्हैया इस जीवन की सारी खुशियाँ मेरी। दो आंसू प्रभु प्रेम के दे दो, दो आंसू प्रभु प्रेम के दे दो। रहमत हो जाए तेरी गोपाल तेरी शरणाई, नंदलाल तेरी शरणाई। गोपाल तेरी शरणाई, नंदलाल तेरी शरणाई। जप तप साधन में ना जानू तेरी आस कन्हाई, गोपाल तेरी शरणाई, नंदलाल तेरी शरणाई। 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 राधे राधे गोविंद राधे राधे श्यामा, राधे राधे गोविंद राधे राधे श्यामा। श्री राधे राधे गोविंद राधे राधे श्यामा, राधे राधे गोविंद राधे राधे श्यामा। राधे राधे गोविंद राधे राधे श्यामा, राधे राधे गोविंद राधे राधे श्यामा। राधे राधे गोविंद राधे राधे श्यामा, राधे राधे गोविंद राधे राधे श्यामा। राधे राधे गोविंद राधे राधे श्यामा, राधे राधे गोविंद राधे राधे श्यामा। राधे राधे गोविंद राधे राधे श्यामा, राधे राधे गोविंद राधे राधे श्यामा। बोलो गोविंद गोपाल भगवान की जय। हरे राम हरे राम मिठो राम प्यारो राम न्यारो राम। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। न तू रहंदे न मां रहंदुस, न को रहंदो विणू छाला। कलाम असांजे सिंध जा ॾाढा प्यारा सुहिणा सुहिणा कलाम जंहिंसां संदेश थो मिले त हे जीवन भाई अस्थाई आहे। इन करे कॾहिं बि कंहिंसां कोई बि दुराव न रखो, सभिनि सां प्रेम रखो, छो जो हिते सदा रहण जे लाइ माण्हू न आया आहिनि। हिन लोक जो नालो आहे मृत्यु लोक। छा नालो आहे? हा, हिते सभु वीचारा मरण वारा ई रहंदा आहिनि। असां सभु मृत्यु लोक में रहंदा आहियूं। ऐं 4 ॾींहं रही करे जीअं पिंजरे में वीचारा बंदि हुजनि ऐं पाण में ई लड़नि वेठा, उहो ई हाल असांजो आहे। त कोई बि यादि रखो भाई, हमेशह हिते रहणो न आहे। इन करे उअं ई रहो प्रेम सां सिक सां, कि वरी असां भॻवान खे मैली चादर न खणी वञूं, चङी तरह पंहिंजो मुंहुं शिकिल ॾेखारे सघूं। चओ हरे राम हरे कृष्ण हे हरे। अचो ॾाढो सुहिणो कलाम। न तूं रहंदे न मां रहंदुसि,
न रहंदो को विड़ूं छाला। फ़क़त हिकु राम जो नालो, फ़क़त हिकु यार जो नालो, ही रहंदो पो विड़ूं छाला। न रहंदे तूं न रहंदुसि मां, न रहंदो को विड़ूं छाला। जमनदार लाडन में हलंदी आहे जेकी ओ ये। न रहंदे तूं न रहंदुसि मां, न रहंदो को विड़ूं छाला। न रहंदे तूं न रहंदुसि मां, न रहंदो को विड़ूं छाला। फ़क़त हिकु यार जो नालो, ही रहंदो पो विड़ूं छाला। फ़क़त हिकु यार जो नालो, विड़ूं छाला। मोहब्बत ॾे मोहब्बत वठ, मोहब्बत में मज़ो आहे। 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 इहो आहे जो दुनिया में सचो सौदो, विड़ूं छाला। जो दुनिया में सचो सौदो, विड़ूं छाला। न रहंदे तूं न रहंदुसि मां, न रहंदो को विड़ूं छाला। न रहंदे तूं न रहंदुसि मां, न रहंदो को विड़ूं छाला। नथी मगरूर तूं एॾो, हयातीअ ते बकाओ कहिड़ो। बकाओ यानी विश्वास। नथी मगरूर तूं अहिड़ो, हयातीअ ते बकाओ कहिड़ो। मिटीअ जो ही मकान आहे, मिटीअ जो ही मकान आहे। रही पवंदो विड़ूं छाला। मिटीअ जो ही मकान आहे, रही पवंदो विड़ूं छाला। न रहंदे तूं न रहंदुसि मां, न रहंदो को विड़ूं छाला। न रहंदे तूं न रहंदुसि मां, न रहंदो को विड़ूं छाला। भरे पीउ प्रेम जा प्याला, दुनिया जा गम वरी छाजा। भरे पी प्रेम जा प्याला, दुनिया जा गम वरी छाला। भरे पीउ प्रेम जा प्याला, दुनिया जा गम वरी छाजा। भरे पी प्रेम जा प्याला, दुनिया जा गम वरी छाजा। चुकी चाढ़िज थिए जहमा, यानी अहिड़ी भक्ति कर, अहिड़ो नशो थी वञे कि ॿाहिरियों होश गुम थी वञे। तव्हां बंदि न थी वञो न भाई। हरे राम हरे राम। चुकी चाढ़िज थिए जहमा, नशो खासो विड़ूं छाला। न रहंदे तूं न रहंदुसि मां, न रहंदो को विड़ूं छाला। न रहंदे तूं न रहंदुसि मां, न रहंदो को
विणु शालाए। न रहंदे तो न रहंदुस मां न रहंदो को विणु शालाए। न रहंदे तू न रहंदुस मां न रहंदो को विणु शालाए। फकत हिक राम जो नालो, फकत हिक राम जो नालो, फकत हिक राम जो नालो ही रहंदो पो विणु शालाए। फकत हिक राम जो नालो ही रहंदो को विणु शालाए। न रहंदे तू न रहंदुस मां न रहंदो को विणु शालाए। न रहंदे तू न रहंदुस मां न रहंदो को विणु शालाए। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। चूंकि अञा कल्ह ई चवनि था चेटी चंड थियो आहे, तव्हां मनायो आहे खूब चेटी चंड? चओ हरे राम। हरे राम। हा न भाई, चेटी चंड हर चंड वॾनि जा चवण आहिनि। छा कबो आहे? इन जो नची ॻाई खाई पी करे त्योहार न मल्हाइबा आहिनि। इन ॾींहुं भॻवान जी भक्ति कबी आहे, हा न। चंड ॾींहुं उथारे वॾा पाण चवंदा उथ छोरा वॾनि खे पेरे पओ, गुरुजीअ खे पेरे पओ, वॾनि खे पेरे पओ। पेरे पवाईंदा सवेल उथी सनानु कर, छो त तूं सॼो महीनो कंदे। ऐं चेटी चंड ॾींहुं जेको कंदासीं त सॼो साल कंदासीं, हा न। इन करे इहे सभु त्योहार आहिनि कि चंड ॾींहुं जेको कमु कबो आहे भॻवान उहा आशीर्वाद ॾींदा आहिनि त इहो महीनो तोखे हलंदो। चेटी चंड में साल जे हिकिड़ो मोबाइल में रिचार्ज कराईंदा आहियूं त हिकिड़ो महीने जो हलंदो आहे, पर हिकिड़ो रिचार्ज साल जो बि थींदो आहे, 3 महीने जो बि थींदो आहे, हा न। त इहे त्योहार आहिनि, उन ॾींहुं असां भॻवान जी बंदगी कयूं, सिफ़ती कयूं। चओ हरे राम। हरे राम। नचणो अथव त भॻवान जे साम्हूं नचो। कुझु खाइण पीअण जी इच्छा अथव त ठाकुर जी खे प्रसाद खारायो, हा न। उहो प्रसाद आहे, महाप्रसाद आहे, उहा बि भक्ति थी वई। चओ हरे राम। हरे राम। सजण सजाइण जो शौक़ु अथव त ठाकुर जी खे सजायो। हर ख़ुशीअ खे भॻवान सां असां जोड़े छॾियऊं। चओ हरे राम। हरे राम। आयो लाल सबई चओ झूलेलाल। हो कोई पल्लो तो पाए, कोई अखो तो पाए, कोई पल्लो तो पाए, कोई अखो तो पाए, कोई गुल तो चाढ़े लालत हिंजे धरते। ओ जोतन वारा लालत हिंजे धरते। कोई अखो तो पाए, कोई गुल तो चाढ़े, कोई पल्लो तो पाए लालत हिंजे धरते। ओ जोतन वारा लालत हिंजे धरते। ओ जोतन वारा लालत हिंजे धरते। न्याणन जादू काज संवारी, न्याणन जादू काज संवारी। माताउन जी गोद भरी थो, माताउन जी गोद भरी थो। रहबर बण जी राह ॾसी थो, रहबर बण जी राह ॾसी थो। सिकवारन खे सिक भी ॾे थो, सिकवारन खे सिक भी ॾे थो। कोई दिगियूं दमाए, कोई ज्योतियूं तो बारे, कोई गुल तो चाढ़े लालत हिंजे धरते। ओ जोतन वारा लालत हिंजे धरते। हो कोई अखो तो पाए, कोई पल्लो तो पाए, कोई गुल तो चाढ़े कृष्ण तुंहिंजे धरते। ओ मुरली वारा कृष्ण तुंहिंजे धरते। रक्त मुंहिंजे साईं ते हाणे पूरी कंदो, रक्त मुंहिंजे साईं ते हाणे पूरी कंदो। घर घर आहे तुंहिंजी महिमा,
घर घर आहे तुझी महिमा तोखे पूजे सारी दुनिया तोखे पूजे सारी दुनिया पलवन वारो लाल सदाई पलवन वारो लाल सदाई पल में सब जा अर्ज घाई पल में सब जा अर्ज कोई गाई बासूं तो बासे कोई छेज हड़ाए कोई गुल तो चाड़े लाल तुझे धरते ओ ज्योतिन वारा लाल तुझे धरते कोई पल्लो तो पाए कोई अखो तो पाए कोई गुल तो चाड़े यार तुझे धरते ओ ज्योतिन वारा यार तुझे धरते गोपाल लहरूं तुझा गीत ॿुधाइन लहरूं तुझा गीत ॿुधाइन बादल तुझी महिमा गाइन बादल तुझी महिमा गाइन चंड ऐं सूरज ज्योतियूं तुंहिंजो चंड ऐं सूरज ज्योतियूं तुंहिंजो प्रभो चंड ऐं सूरज ज्योतियूं तुंहिंजो चंड ऐं सूरज ज्योतियूं तुंहिंजो वीराने खे बाग बणाइन वीराने खे बाग कोई बणाइन अखो तो पाए कोई सिसा विराए कोई गीत तो गाए लाल तुंहिंजे धरते ओ ज्योतिन वारा लाल तुंहिंजे धरते ओ कोई पल्लो तो पाए कोई अखो तो पाए कोई गुल तो चाढ़े कृष्ण तुंहिंजे धरते ओ मुरलीअ वारा कृष्ण तुंहिंजे धरते रख मुंहिंजे साईं ते पाणे पूरी कंदो ओ रख मुंहिंजे बाबल ते पाणे पूरी कंदो राम 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 सीता राम 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 सीता राम 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 ओ राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 हे राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता 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 राम 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 राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम 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 अम्बे अम्बे माँ मेरी जगदम्बे माँ अम्बे अम्बे माँ मेरी जगदम्बे माँ हर भक्तों को दर्शन दे गई माता 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 हर हर महादेव 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 भोले हर हर महादेव हर हर महादेव बोले हर हर महादेव जय जय हनुमान प्यारे जय जय हनुमान जय जय हनुमान
प्यारे जय जय हनुमान। जय जय तुलसी माता माता तुलसी माता माता प्यारी। जय जय तुलसी माता प्यारी जय जय तुलसी माता प्यारी। जय जय सरस्वती माता सरस्वती। जय जय सरस्वती माता सरस्वती। जय जय धरती माता जय जय गौ माता। जय जय धरती माता जय जय गौ माता। राधे राधे श्याम राधे राधे श्याम राधे 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 श्याम राधे 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 बोलो राधे 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 राधे। राधे 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 श्री राधे 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 बोलो राधे 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 आवाज दो राधे 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 जय जय श्री राधे बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। श्याम सुंदर भगवान की जय। जगत गुरु श्री चंद्र भगवान की जय। हरि ओम हरि ओम हरि ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम शांति 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 ओम। बोलो श्री जगदम्बे मैया की जय। धर्म की जय हो। अधर्म का नाश हो। प्राणियों में सद्भाव विश्व का कल्याण हर हो। हर महादेव। महादेव। जो बोले सो तरे जगत गुरु श्री चंद्र हरे। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। श्याम सुंदर भगवान भगवान की जय। अन्नपूर्णा माता की जय। आज के आनंद की जय। जगदम्बे मैया की जय। श्री राम हृदय हनुमान जी महाराज की जय। श्री अमर उडेरे लाल की जय। आयोलाल सभई चो झूलेलाल। सुभाणे 6:30 बजे सुखमनी साहब थींदी हा न। साध संगत जी लाभ वठिजो। साईं बाबा जे मंदिर जे पासे में कलवानी परिवार में मूर्ति स्थापना दिवस में सतना जा साईं जी ईंदा। सत्संग कीर्तन हलंदो। माफ़ कजो वाधवानी परिवार हा राजा भाई इंद्र कुमार जन वाधवानी उन्हनि जे परिवार में सतना जा पूज्य साईं पुरुषोत्तम लाल जन 10 खां 12 सत्संग कीर्तन कंदा। पहिरियों सुखमनी वरी असांखे बि 12 खां 1 सत्संग कीर्तन जो मौक़ो आहे।
वरी पो भोजन भंडारो प्रसाद स्वीकार कजो। बोलो सतगुरुदेव भगवान की, बाबा मेहर शाह साहब की, स्वामी दयालदास साहब की। अंबिकापुर को श्रवण कुमार मनवानी, कटघोरा को माता नानकी देवी चावला। मन में आशीर्वाद जो तो दुख दूर थियन, तन मन निरोग रहे दातार, लेखा माफ कयो। ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः। बोलो श्री वृंदावन। हाँ भाई, प्रसाद हाणे अची तव, स्वीकार कयो, है ना। जय श्री कृष्ण।